अस्सलाम वालेकुम। भाई सामान खपे तो सामान हाँ भाई साईं ई घणे जो हाँ घणे जो घणे जो ॿुधायो सही घणे जो हाँ तकरीबन 4-5 ना मूंखे पाउ खपे पाव खपे हाँ सिंपल कटिया ना मूंखे पाउ खपे पाउ जो खपे उता सिंपल कटी तो या पा जा ई घणे जो आहे मतलब पाउ घणे जो आहे सिंपल ता खपे ना हाँ सिंपल ता सिंपल ना ऐं देगड़े में रिधंदसि हे पाव तो सिंपल थियो ना पाउ सिंपल कोन थियो मूंखे बाबा पाउ खपे पाउ हां दिना दे ता दिना ना तकरीबन 200 रुपया पाउ जा जरूर थियो इसके दिमाग खराब है पाउ जा 200 रुपया नन्ना बाकी मां तो के कटो खोले मु पाव कढी जा हाँ हां हे कटन जो मालवा सा कटन ना पाव बावे कढी ना चलो ठीक है ॾिसो था हे घणे जो काटू ना एक कार्टून तकरीबन 15 मूंखे खाली खोखो खपे जो पक्को का भाई हाँ आयल तू भले गॾे वठ वाहे के यार छो थाए तंग जो दी ॿुध ही दुकान हाँ। जो मूंखे खाली खोखो खपे आयल तू रख खाली खोखो घणे जो ॾींदे खाली को जाए हाँ कचरे बचरे मका तो मेर ना हेडी छोदन को देता न अहिड़ो साफ़ कोन थो मिले न मूंखे साफ कोन तो मिले हाँ ना तू सामान उठवा तो गाल कर सामान वठण आयो आहियां टेम ना है अच्छा ही छा एक तो हे सन गिवा ना यो छाए मां तो के छा समझाया तने गिया अच्छा ही घणे जो एक घणे जो बठे का से कोन हे घणे जो हे घणे जो कोने बा ना जो ना नारा तो हेरा तती हे हे यार ना 5000 कोन ही मूंखे सॼो कार्टून न खपे बाबा मूंखे हिकिड़ो खपे हिकिड़ी मां थैली हिकिड़ी थैली अधु किले जो आहे किले जो बस मूंखे हिन मां हिकिड़ी थैली कढे दे कार्टून भले तो वठी वञे मूंखे सॼो कार्टून न खपे बाबा घर असा के छो तंग क्यों थी तो के चवा तो गाल समझ में नथी अचे तो तू हे कोनी ने मना मूंखे मां के ना ॼण पर ॼण खपे नहीं कोन न तो खपे अच्छा पोइ हू छा आहे हे मसालो बिरयानी मसालो अचार गोश्त जी हां हिन मां मूंखे अधु पा कढे दे अदबा करिया खणी वन यार सजो खणी वन मुक्त में खणी वन जान छड़ तो में वारो माल मूंखे न खपे असां बाबा ईमानदार माण्हू ही ठाही हली मसाला हली हली मसालो हिन हली मंदर आहे जा अरे अरे मैं कथों आया छुड़ी कथों छुड़ी तो आया हली मां हिन में हली मंदर पैकेट में आहे यार सुबह सुबह ना यार चिंता लग रहा है यार जान से मैं गोदाम बंद हो गया बंद हो गया कोई के ना हली मां तो छा कयो हली मां त मां ॾिसां हली क्या हलीम तो दिख रही को हलीम ना है हलीम मसालो आ ये तो ना हलीम मसालो आ वो तो हलीम यार जान से ये छा बाकी जनो ना हम तमाम बात ना जनो ना खपा ही छा ये दोआ सीधा कान ये पत्तियां चांद पत्तियां पत्ती है मां तो इनमें कोप तो आ अंदर अरे यार ये छा आता से ये छा एली रे मामला तू है बस मामला ना तू इते बीत से तो बाबा तू के ही खपे कटो घणे जो आ खणी तो मुतन जा खणी मुफ्त में हां मुफ्त में